दरिया खान मरी भरिसां ॻोठ मौलवी गुल मोहम्मद ख़ासकेली वटि मोटरसाइकिल उठ गाॾी सां टकराइजी वई। हिकु ॼणो फोत थी वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे नौशरो फिरोज मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राणा रियाज़ुल हसन। जी राणा रियाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, दरिया खान मरी भरिसां ॻोठ मौलवी गुल मोहम्मद ख़ासकली वटि मोटरसाइकिल उठ गाॾी सां टकराइजी वई। हादसे जे नतीजे में ॻोठ मौलाबख्श ख़ासकली वासी नौजवान आसिफ पुट गुल मोहम्मद ख़ासकली सख्त ज़ख़्मी थी वियो। ज़ख़्मी खे इलाज लाइ दरिया खान मरी इस्पताल आंदो वियो। गणती जोगी हालत हुजण करे ज़ख़्मी खे नवाबशाह इस्पताल मुंतकिल कयो पियो वञे तो। रस्ते में ही फोत थी वियो। फोती जो लाश पोस्टमार्टम लाइ रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी आंदो वियो। नौजवान जी फौत थियण जी इतला मिलण ते घर में कहराम मची वियो। दरिया खान मरी पुलिस सिकंदर ख़ासकली अब्दुल गनी ख़ासकली के गिरफ्तार करे वरितो। वाज़ेह रहे तो फौती नौजवान दरिया खान मरी खां ॻोठ मौलबख्श ख़ासकली वञी रहियो हो त मोटरसाइकिल पोयां खां उठ गाॾी सां टकराइजी वई, जंहिं सबबि हादसो पेश आयो। महिरबानी राणा रियाज़ुल हसन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।